दोस्तों मुसलसल प्रोग्राम मस्जिदन करीम जाता सादई मरम शरीफ वरी होदे 8 तारीख मुसलसल प्रोग्राम है सदन तबो भी सही ना दुआ के अल्लाह सब कामिल सेहत खिजरी हयात अता फरमाए हथ मथे खणी आमीन जो ए साजानो प्रोग्राम 23 मुहर्रम हराम 23 मुहर्रम हराम साजानो प्रोग्राम याद गयो स्टेडियम शदात कोट में 23 मुहर्रम बिरोज अरफा ता सभी दोस्तन के दावत आ 23 मुहर्रम हराम स्टेडियम शदात कोट दुआ के अल्लाह मस्जिदन करीमन के कामिल सेहत खिजरी हयात अता फरमाए हथ मथे खणी जो आमीन। गैर मुक़द्दर जो वक्त ही ना है चैन ताई हुक्म चैन सवा चैन ताई अल्लाह सुभान दरूद शरीफ वडे प्यार मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना ते एक मरतबो अहां दरूद शरीफ मोकलियो अल्लाह ताला अहां ते पंहिंजो रहमत मोकलींदो केॾो न दरूद पढ़ण में खुदा जो करम आहे खुदा अहां के नसीब करे तो आमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हमदो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जो को मालिक खालिक सना जे लायका जंजो शान बेमिसल
बेमिसालिया जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई महमूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। हीअ काइनात ज़मीन, समंदर, दरिया, आसमान, लोह कलम, कुर्सी, सिदरतुल मुंतहा, अर्श मुअल्ला, तहत सराता अर्श मुअल्ला ताईं सारी काइनात खे पैदा करण वारो हिकु अल्लाह आहे। अल्लाह जो को शरीक नाहे, मशीर नाहे, सलाहकार नाहे, जीअं घुरे तीअं थी पई। फ़इज़ा तकलीफ़ फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। अल्लाह ताला जंहिं शइ जे पैदा करण जो इरादो फरमाईंदो आहे, बसि कुन थी फ़यकून, उहा शइ थी पवंदी आहे। अॼु बि हीअ अल्लाह जी घुर आहे, मालिक जो कलम आहे। उहा महफ़िल, उहा कचहरी अल्लाह पाक असांखे नसीब फरमाई आहे, जेका ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल आहे। उमेद आहे जो ख़ाली आयो भरिजी मोटो। ख़ुदा कंहिंखां पुछंदो नाहे। ही ख़ासि मालिक जे कर्म जो वक़्तु आहे। इन आजिज़ जे वालिद गिरामी रहमतुल्लाह जो सालियानो उर्स ख़ैरात फी सबीलिल्लाह जो मौक़िओ आहे। पाण वॾा कामिल हा। अक्सर करे अंग्रेज़नि सां मुक़ाबिला हूंदा हुआ। मुक़ाबिले कंदे कंदे केतिरियूं मस्जिदूं जिन खे वरी तामीर करे तयारु करायूं। वरी अंग्रेज़नि जी जंग हूंदी हुई, पर यादि रखो मुदई लाख परा चाहे क्या होता है, वो ही होता है जो मंजूर खुदा होता है। ए उहे बाना आहिनि, वो तो इज़्ज़ु मन तशाओ वो तो ज़िल्लु मन तशाओ बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह ताला फरमाए थो, जंहिंखे मां इज़त ॾियां ॾेई सघां, जंहिंखे मां ज़िल्लत ॾियां ॾेई सघां। इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। हर शइ ते मां अल्लाह क़ादिर आहियां। उन्ही प्यारनि सचनि सादिक़नि जो सालियानो उर्स मुबारक आहे। लिल्लाह फिल्लाह ख़ैरात आहे। दिलि ख़ुशि थी आहे। इन वक़्त जी हालात खां हर मुस्लमान बख़ूबी वाक़ुफ़ आहे। ॾिसी रहिया हो, ॿुधी रहिया हो त हिन दौर में हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अहिड़े हिकु अज़ीम ॾुखे वक़्त में अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे कर्म सां घुराए हिकु उन्हीअ महफ़िल में शरीक जो आहे, जेका महफ़िल हक़ ऐं सच जी आहे। ख़ुदा जो ज़िक्र आहे, महबूबनि जी तारीफ़ शान आहे, सलातो सलाम आहे, अल्लाह वारनि जो सचो बयान आहे। दुआ घुरो मौला करीब सदके पंहिंजे शान जे हिकराईअ जे प्यारे सरकार मदीना मोहम्मद मुस्तफ़ा जे मुहाबे अॼु असांजो हाज़िरियूं क़बूल फरमाए। ॾिसी रहिया हो हिन बर में छा इंतज़ाम करे सघूं। हस्पताल जेको हुयो सो थी सघियो। उमेद आहे त को ॾुख भरे न वेंदो। महफ़िल त ॾिसो, शान त ॾिसो, बयान त ॿुधो। नात ख़ान सरकार जे शान में
छा बयान कर रहा है। ही बयान, ही आवाज अर्शे मुअल्ला को मथे पर। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जंहिंते तौरेत नाज़िल थियो, उहो पैगंबर अल्लाह जो सच्चो नबी, जंहिंजो शान कलामुल्लाह में काफ़ी जाइन ते मौजूद आहे, क़यामत ते मौजूद रहंदो। उन्हीं जे वक़्त में मुल्क में ॾुकर सख़्त बारिश पई। हा, सख़्त बारिश न पई, ॾुकर पियो, मींहुं न पियो। माण्हू उन में तड़पी रहिया आहिनि। जानवरनि लाइ पाणी कोन्हे को, पखी उॾंदे किरी पवनि था। पाण अहिड़े वक़्त में 70,000 बनी इसराईल पंहिंजा उम्मती सान वठी हिकु मैदान ते पहुता। जॾहिं अचण खां बाद उन्हनि पंहिंजा पटका लाहे, टोपियूं लाहे, मथा घाड़ा करे दुआ शुरू, पाॼाईंदे पाॼाईंदे, सॾींदे सॾींदे, रोईंदे रोईंदे, आहो बुका कंदे कंदे वक़्तु गुज़री वियो। मींहुं न आहे। अल्लाह ताला वही खे मोकिलियो, या मूसा, तुंहिंजी इन कचहरीअ में हिकु शख़्स आहे जंहिं 40 साल मुसलसल गुनाह जा कम कया आहिनि। उन्हीअ खे कचहरी खां ॿाहिरि कढ त मां तुंहिंजी दुआ कयां। पाण ऐलान फरमायो, सभिनी ॿुधो, उन्हीअ गुनहगार ॿुधो, ख़्यालु कई जे निकिरी निर्वार थी ॿाहिरि थियण थो ज़िंदगी भर मलामत वसंदी। जे नथो निकिरा त मींहुं न वसे थो, काॾे वञे। बसि हिन जी दिलि में हिकु ख़ौफ़ जी हालत पैदा थी। पंहिंजे मुंहं खे हेठि करे हिकु अहिड़ी त दर्द भरी दाह कई जेका अर्श जे मथां पहुती। हिन जी दाह करणु ख़ुदा जो करम नाज़िल थियो। ककर भरजी आया, मींहुं वसणु शुरू थी। अल्लाह जो पैगंबर सैयदना मूसा अलैहिस्सलाम हैरान थी वियो, या अल्लाह, उहो गुनहगार निकितो न आहे, तुंहिंजो फरमान इहो आहे, हे करम कीअं कई? ख़ुदा फरमाए त मूसा, जंहिंजे करे मां मींहं खे न वसायो, हे अॼु मां मींहुं उन्हीअ जे करे वसायो आहे। जंहिं 40 साल मुसलसल गुनाह जा कम कया। मुंहिंजा मौला, तुंहिंजो कर्म वॾो आहे। मुंहिंजा मौला, मुंहिंजो अर्ज़ु आहे, उहो निकितो बि न, दिलि थी घुरे त उन्हीअ खे मां ॾिसां। अल्लाह फरमाए थो, मूसा, जंहिंजा मां अल्लाह ऐब 40 साल ढकिया आहिनि, उन्ही खे मां उघाड़ो न कंदुसि। चओ, हो मूसा जो उम्मती आहे, तो मोहम्मद मुस्तफा। कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्शे मुअल्ला और। सुभान अल्लाह। अर्शन ते वञण वारो ख़ुदा जे इरादे सां पहुचण वारो आहे त मदीने जो मोड़ आहे। हर नबी जो पंहिंजो शान आहे, पंहिंजी इज़त आहे, पंहिंजी तकरीम आहे, पंहिंजी ताज़ीम आहे। सुभान अल्लाह, मुंहिंजे महबूब जी अल्लाह वटि इज़त, ताज़ीम, तकरीर हर नबी खां आला ऐं बाला है। नबूवत में अज़ आदम ताईं ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी यकसान आहिनि, मगर शान में मुंहिंजो दिलि पर हर नबी खां आला है। उन नबी अलैहिस्सलाम जी आल जी मोहब्बत में तव्हां पंहिंजा घर कम छॾे अल्लाह जे हवाले करे सारनि ते प्यादल हिकु अहिड़े त मैदान में अचे वेठा हो जो को हवा जो बंदोबस्त न आहे, बिजली न आहे,
पखा न आहिनि जो तव्हांखे हवा लॻे इन लाइ मां सभिनी खां माज़रत कर पिया थो जंहिं ताक़त ते कमु थियो करे ॾिनोसीं ख़ुदा हिन गुनहगार जे ये ख़िदमत क़बूल कंदो अव्हांजा अचण हिन महफ़िल में शरीक थियण क़बूल आमीन 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 जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी हुकुम थियो त मूसा जंहिंजा ऐब मां 40 साल ढकिया उन खे उघाड़ो न कयुमि उन खे अॼु मां कीअं थो उघाड़ो कयां मुंहिंजा मौला तूं हर ॻाल्हि ते क़ादिर आहे मुल्क तुंहिंजो आहे असां तुंहिंजा आहियूं जहान तुंहिंजो आहे तुंहिंजे इरादे खे केरु थो मोटाखे जेको तुंहिंजो इरादो असांजो बि इहो इरादो आहे ॿुधाइणो इहो हुयो त मूसा अलैहिस्सलाम जो हिकिड़ो गुनाहगार उम्मती जे मुसलसल लाॻीता 40 साल गुनाह जा कम कया अल्लाह पाक उन जे ऐबनि खे ज़ाहिर न कयो हिकु दर्द वारी दाह सां उन जो दुआ खुदा क़बूल कई यकदम बारिश शुरू थी हो मूसा जो उम्मती आहे तो मोहम्मद मुस्तफ़ा जो अॼु बि जेकॾहिं हिन वक़्तु तूं सची उमेद रखी पंहिंजी झोलीअ खे वेकिरो करे इन तरफ़ इरादो रखंदे अंदर जी दर्द वारी दाह सां यार खे सारींदो रहंदे त इंशा अल्लाह ताला जीअं इहा झोली ख़ाली खणी आयो आहियां ख़ुदा जे करम सां पंहिंजी झोली भरे मोट आमीन चओ आमीन आमीन हथ खणी चओ आमीन 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 वरी बि चओ आमीन आमीन उन सरदार आका जो शहादत जो महीनो आहे जंहिं वक़्तु इमाम आली मक़ाम जायो तशरीफ़ थियो आहे सुभान अल्लाह हज़ूर अलैहिस्सलाम भी उन वक़्तु आयो आहे अम्मा बतूल अर्ज़ करती बाबा बचड़े खे कन में बांग ॾे हज़ूर से बांग ॾिनी तकबीर चई फरमाया था हुसैन कन तुंहिंजो आहे अज़ान मां मोहम्मद जी आहे इन अज़ान जी लज रखिजे नज़र नज़र में मिली आहे नज़रुनि सां जवाबु आहे नाना दुआ तुंहिंजी हुजे तुंहिंजा उम्मती मस्जिद में क़ुरान पढ़ंदा मिंबर ते क़ुरान पढ़ंदा मुसल्ले ते क़ुरान पढ़ंदा घर में क़ुरान पढ़ंदा सवारी ते क़ुरान पढ़ंदा पैदल क़ुरान पढ़ंदा मगर जॾहिं मुंहिंजे मथां उहो वक़्तु आयो त मुंहिंजो धड़ करबला में हूंदो मुंहिंजो सिर कूफे में हूंदो उहो नेज़े ते क़ुरान पढ़ी ॾेखारे सुभान अल्लाह ये हुसैन जो शान आहे जेको मादर ज़ात वली आहे जॾहिं 4 सालनि जी उमिरि थी आहे हज़ूर साईं जन नमाज़ पढ़ी रहिया आहिनि असर जी नमाज़ ही नंढनि ॿारनि सां घुमे थो नज़र पई आहे हज़ूर ते त नानो सिर में सुजूद आहे तकिड़ो तकिड़ो अचे नाने जे कुल्हे ते वेही नाने खे भाकुर पाए हज़ूर